हर कयां कि असांजी सकाफ़त के सदाई चयो वियो कि या टोपी अजरक जी सकाफ़त आहे या मेहमान नवाज़ी जी सकाफ़त आहे। पर मां तव्हां सभी शागिर्दनि जे हुज़ूर में इहो ॿुधाईंदो हलां कि असांजी सकाफ़त सिर्फ़ टोपी अजरक पाइण न हुयो। असांजी सकाफ़त सिर्फ़ मेहमान नवाज़ी न हुई, ये ॿई वॾा एज़ाज़ हुआ, पर असांजी सकाफ़त में तालीम शामिल हुई, असांजी सकाफ़त में नवाण शामिल हुई। मुअन जे दड़े में जॾहिं माण्हुनि उठ गाॾा ॾिठा तॾहिं उन्हनि खे अहसासु थियो कि साइंस त असां में 4000 साल पहिरियां अची वई हुई। जॾहिं मुअन जे दड़े खे ॾिसिजे थो तॾहिं ॾिसिजे थो कि सुलूक ऐं असांजूं जेके मुस्बत तरीक़े सां जेके भी पिक्चर निकिरनि थियूं या दुनिया जेका भी सुञाण ॾिठी आहे, तालीम ॾिनी आहे या जेको नवाण ॾिठी आहे दुनिया में, जेका भी डेवलपमेंट जे नाले ते जेको हिन दुनिया तमाशो बर्पा कयो आहे, उहो शुरूआत थियो आहे असांजी सिंध जे कल्चर खां, सिंध जी तहज़ीब खां। दोस्तों हीअं त जेकॾहिं ॻाल्हायूं त राति थी वेंदी, मां चाहियां थो कि कल्चर जे हर हिकु पहलू खे डिस्कवर कजे। मूंखां पहिरियां ईंदड़ माहिरीन इल्म जा माहिरीन जेके हुया हुननि इलाही कुझु तव्हांखे ॿुधाए छॾियो, पर मां सिर्फ़ु तव्हांखे साम्हूं इहो हुज़ूर में अर्ज़ु इहो करणु आयो आहियां कि मुस्लिम मॉडर्न स्कूल जे प्लेटफॉर्म तां असां चाहियूं छा था? असां चाहियूं था सुठी तालीम, हिकिड़ो अहिड़ो स्टूडेंट जेको दुनिया लाइ मिसाली स्टूडेंट हुजे ऐं जंहिंजी ॿोली वरी बि उहा सकाफ़ती ॿोली हुजे, उहा मिठड़ी सिंधी ॿोली हुजे जंहिंसां उहो सॼी दुनिया खे सिंधी सकाफ़त सां रोशनास करे। ऐं मुस्लिम मॉडर्न स्कूल जो हर स्टूडेंट दुनिया लाइ उहो मिसाल बणिजे जो ॿिया स्कूल, ॿिया मुआशिरा, ॿिया मुल्क मिसाल ॾियनि कि जेकॾहिं शागिर्द थियो त अहिड़ा थियो ऐं आख़िर में मिसाल ॾिए कि क़ौम थियो त अहिड़ा थियो। असां हिते सिर्फ़ हिन महफ़िल के गॾु करण जो मक़सदु मां महिमाननि खे इहो ॿुधाईंदो हलां कि असां ॿारनि खे हथ पकड़े मना कयो आहे, न त अञा बि पोयां 3 स्पीचिस ॾियण लाइ तयारु हुया, अहिड़ा के 20 टेबलो तयारु हुया, पर वक़्त जी कमी जे करे असां उन्हनि खे रोकियो आहे, छो जो मुस्लिम मॉडर्न जे स्कूल जे ॿारनि जो जज़्बो सॼी सिंध में ॿी जॻह ते किथे तव्हांखे कोन मिलंदो, छो जो असांजो जज़्बो क़ाबू करणु लफ़्ज़नि सां या हथनि सां नामुमकिन आहे। जेके असांजा तारा हाणे चमकी विया हिते ऐं इलाही सारा तारा जेके स्टूडेंट जी शक्ल में चमकण जे लाइ तयारु वेठा आहिनि, उहे चमकंदा ऐं अहिड़ा चमकंदा जो दुनिया ॾिसंदी।